रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 21 जून 2022 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे अवां जी ख़िदमत में अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां अवां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़ास ख़बरूं। क़ौम परस्त अॻवान अमीर बंबरो जे घर ते रियासती इदारनि जी चढ़ाई। मीरपुर माथिले में सिंध सुजागी फोरम जे ऑर्गेनाइज़र निर्गस मीराणी सीनियर वकील लतीफ़ मीरभर जे घर ते हमलो। जामशोरे मां खंभे गुम कयल दर्जी बाज़ियाब न थियो, संस बाज़ियाबी लाइ एहतिजाज। महांगाई ऐं गुरबत सबब सिंध में ख़ुदकशियुनि जा वाक़िया मामूल बणियल। पाणी जी खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। रियासती इदारनि तरफ़ां अमीर बंबरो जे घर ते चढ़ाई कई वई। इन हवाले सां जारी कयल बयान में अमीर बंबरे चयो आहे त हिकु भेरो ॿीहर मुंहिंजे घर ते चढ़ाई कई वई। जेसिताईं हिकु बि गैरतमंद सिंधी पुट ज़िंदा आहे, सिंध जे हक़नि लाइ जदोजहद जारी रहंदी। असांखे डंडे जे ज़ोर ते डिॼारे नथो सघिजे। पंहिंजे जारी कयल बयान में हुन वधीक चयो आहे त आऊं ॿाहिरे मुल्क आहियां, उन बावजूद कराची में घर ते चढ़ाई करणु इंतहाई शर्मनाक अमल आहे। रियासत खे खपे त पंहिंजो क़िबलो दुरुस्त रखे। मुसलसल ज़्यादतियूं मुल्क खे मज़बूत न बल्कि कमज़ोर कंदियूं। रियासत अहिड़ो तजुर्बो बंगाल ऐं बलूचिस्तान में करे चुकी आहे। छा रियासत हिकु भेरो ॿीहर शेख मुजीब ऐं GM सैद पैदा करणु चाहे थी? असांखे पाकिस्तान ठाहिण जी सज़ा ॾिनी पई वञे। साईं GM सैद बि हिकु ॾींहं में पाकिस्तान जो मुखालिफ़ न थियो हो। सिंध सां मुसलसल नाइंसाफ़ियुनि इंसानी हक़नि जे भञकड़ियुनि हद उरांघड़ साईं GM सैद खे पाकिस्तान जी रियासत ऐं वजूद खां बेज़ारी कराई। चाहे रियासत कुझु बि करे, सिंध जे बुनियादी इंसानी हक़नि, खंभे गुम कयल माण्हुनि ऐं सिंध में धारियुनि जी आबादकारी ऐं इंतिहा पसंदी वारनि मामलनि ते असांजी जदोजहद जारी रहंदी। मीरपुर माथेले में सिंध सुजागी फोरम जी ऑर्गेनाइज़र निर्गस मीराणी संसवर एडवोकेट मुजीब मीरभर ऐं क़ौमी तहरीक सां सलाहियल सिंध हाई कोर्ट जे सीनियर वकील लतीफ़ मीरभर जे घर ते हमलो करे संदन भेनरनि खे शदीद ज़ख़्मी कयो वियो। सिंध सुजागी फोरम पारां इन वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे मुतालबो कयो वियो त फौरी तौर नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। होॾे सिंध सुजागी फोरम तलके लांढी पारां मलीर कराची में स्टडी सर्कल तनज़ीम साज़ी जा उसूल ऐं सिंध जी सियासी सूरतहाल जे उनवान ते स्टडी सर्कल थी गुज़रियो, जंहिंमें अॻवान ऐं मेंबरनि तनज़ीम साज़ी ऐं सिंध जे मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻाल्हाईंदे चयो त सिंध में अॻी बुख बदहाली ऐं बेरोज़गारी कारण माण्हू पंहिंजा बचा विकण ते मजबूर आहिनि ऐं केतिराई माण्हू बुख विघे मरी रहिया आहिनि त ॿिए पासे रियासती नाकामी ऐं ग़लति पॉलिसियुनि सबबि अमीर सिंध जा माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हद इहा आहे जो महांगाई घटि करण बजाए ॻाटे टोड़ महांगाई कई वई आहे। अवाम मानी लाइ परेशान आहे। मथां वरी लखनि जे तइदाद में धारियुनि खे आबाद करे असां सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे ऐं असांजे रोज़गार जे ज़रियनि खे धारियुनि हवाले कयो पियो वञे। उन करे असां तनज़ीम साज़ी करे मुनज़म तनज़ीम जोड़े क़ौम में शऊर पैदा करे मुस्तक़िल बुनियादनि ते जदोजहद कंदासूं त जीअं तबाही बर्बादी खां बची सघिजे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त महांगाई उरूज ते आहे, जंहिं करे मज़दूर पोरियत ऐं हारी गुरबत ऐं बदहाली जो शिकार आहे। नाजाइज़ महांगाई जे करे ग़रीब अवाम लुटिजी रहियो आहे। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं अवाम खां लातालुक़ बणिजी वयूं आहिनि।
नाजाइज़ मुनाफ़ेखोर माफ़िया नाजाइज़ फ़ाइदो वठी हर शइ जा अघ आसमान ते पहुचाए छॾिया आहिनि। पंहिंजे जारी कयल बयान में हुन वधीक चयो त पाकिस्तान में कंहिं बि शइ ते कंट्रोल नाहे ऐं बेपनाह महांगाई वधी वञे थी। अयाज़ लतीफ़ पलीजी जो वधीक चवणु हो त शहबाज़ शरीफ़ हुकूमत ऐं सिंध हुकूमत अवाम खे बुख बदहाली खां सवाइ कुझु बि न ॾिनो आहे। माण्हू हिकु वक़्त जी मानी लाइ बि परेशान आहिनि। शहबाज़ शरीफ़ हुकूमत पाकिस्तान जे अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। बार बार इक़्तिदार में ईंदड़ पार्टियुनि सिंध खे तबाही खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। अटे लटे अझे जमुर जे कूड़नि नारनि वसीले अवाम सां दोखो कयो वियो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त बुनियादी तौर आम माण्हू जी सोच कमज़ोर आहे। हूअ सोचे थो त शायदि जनरल इलेक्शन में उहो कामयाब थींदो या उनखे अॻियां अचणु घुर्जे जंहिं वटि वॾियूं गाॾियूं हुजनि। हुकुमराननि सां वास्तो रखंदड़ हुजे, चमचनि जी लोध गॾु हुजेसि, उनखे ई वोट ॾियणु घुर्जे। उन करे अहिड़ी सोच ख़तमु थियणु घुर्जे। हुन अहिड़ो इज़हार मकानी चूंडनि जे सिलसिले में सकरन जे वार्ड 2 जे उम्मीदवार परवेज़ सुमरो, वार्ड 8 जे उम्मीदवार सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं वार्ड 12 जे उम्मीदवार लियाकत अली खानज़ादा जी हिमायत में कोठायल कारनार गरजाणियुनि खे धार धार ख़िताब कयो। हुन वधीक चयो त असां उम्मीदवारनि खां इज्तमाही सुवाल करण या पुछाणो करण छॾे ॾिनो आहे त कामयाब थियण बाद चूंडियल नुमाइंदनि छा कयो आहे। हुननि खां पुछिजे त फंड किथे ख़र्च थिया, नौकरियूं पैसनि ते छो विकिरो थियूं, शहर तोड़े बराड़ी बुनियादी सहूलियतनि खां महरूम छो आहे। पर अफ़सोस जो असीं सिर्फ़ ज़ाती मुफ़ादनि खे तरजीह ॾींदा आहियूं। हुन उहो बि चयो त सरकारी इदारनि में हिननि हुक्मराननि पारां अहिड़ो माहौल जोड़ियो वियो आहे जो जाइज़ कम बि रिश्वत खां सवाइ नथा थियनि। जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर चयो आहे त सिंध हिके वक़्त घणनि मसइलनि में घेरियल आहे। हुक्मरान सिंध जा मसइला हल करण में का बि दिलचस्पी नथा रखनि, जंहिं करे सिंध जे माण्हुनि जूं तकलीफ़ूं ॾींहों ॾींहुं वधी रहियूं आहिनि। पंहिंजे जारी कयल बयान में हुन वधीक चयो त पाणी जी हथरादू खोट पैदा करे सिंध जी मईशत ते कापारी वार कयो वियो आहे। ज़रायत जे मुतासिर थियण सां सिंधियुनि जी माली हालत तबाही जे वर चढ़ी वेंदी। पाणी जी खोट जो वॾो कारण पंजाब पारां सिंध जे पाणी जे हिसे ते धाड़ो हणणु आहे। सिंध में पाणी जी शदीद खोट बावजूद पंजाब जा लिंक कैनाल वही रहिया आहिनि। चिश्मा जहलम लिंक कैनाल ऐं टीपी लिंक कैनाल में पाणी जी खणत गैर कानूनी, गैर आइनी ऐं नाइंसाफ़ी ते ॿधल आहे। उहे वाह बंदि करे ऐं तरबेला में पाणी गॾु करण वारो अमल रोके सिंध खे पाणी ॾिनो वञे। नवाज़ खान ज़ौर वधीक चयो त कारूंजर जबल जी कटाई सिंध जे फितरी हुसन ऐं कुदरती बीह खे तबाह करण बराबरि आहे। ॿाहिरिन सरमाएदारनि खे मुनाफ़ो ॾियण लाइ सिंध जा असासा तबाह कया पिया वञनि, जंहिं अमल ख़िलाफ़ जदोजहद जी ज़रूरत आहे। जसकम जे सीनियर अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनल सारियो, नसरुल्लाह कलादी, जसाफ अॻवान रशीद सिंधी, महबूब घोटो ऐं ॿियनि घोटकी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त घोटकी ज़िले में धारिन शागिर्दनि खे दाख़िला ॾेई सिंधी शागिर्दनि सां वॾी नाइंसाफ़ी कई पई वञे। हुकूमत तालीम दुश्मन पॉलिसी जोड़ी हुई त हिकु सूबे जो शागिर्द किथे बि वञी तालीम पिराए सघे थो। उन सबबि कराची अंदरि धारिन माण्हुनि खे बाआसानी सां डोमिसाइल ठही मिलनि था ऐं उन्हनि डोमिसाइलनि ते धारिया शागिर्द कॉलेजनि में दाख़िला वठी सिंध जे शागिर्दनि जो एहतिसाल करे रहिया आहिनि। हुननि चयो त असां मुतालबो करियूं था त 15 सालनि जो रिकॉर्ड ज़ाहिर करे धारिन शागिर्दनि जा ठंदड़ डोमिसाइल रद्द करे खेनि तालीमी इदारनि मां नेकाली ॾिनी वञे। डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनल सारियो 3 जून ते जसाफ तरफ़ां धारिन शागिर्दनि जी नेकाली लाइ निकिरंदड़ एहतिजाजी रैली जी हिमायत कई। हुननि चयो त पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ ठुल में अॼु एहतिजाज कयो वेंदो ऐं सुभाणे राणीपुर में पिण एहतिजाजी मार्च कंदासीं। जामशोरे मां 18 ॾींहं अॻु खंबे गुम कयल दर्जी सईद अहमद तीवणो अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघियो। सईद अहमद तीवणे जे वाल जी अॻवाणी में शहरियुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि शहर खां एहतिजाजी जुलूस कढी
जाम शोरो प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। उन मौक़े ते सईद अहमद तीवणे जे वालिद मंज़ूर तीवणो, भाउ अवेस तीवणो ऐं ॿियनि चयो त पोइ त सईद अहमद खे शहर मां खबियो वियो आहे, जंहिंजो अञा ताईं को पतो नाहे, जंहिंजे करे परेशान आहियूं। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर खेसि बाज़ियाब करायो वञे। सिंध में गुरबत जे करे ख़ुदकशियुनि जा वाक़िया मामूल बणिजी विया आहिनि। छोर भरिसां ॻोठ हवेली वसाण में 27 सालनि जो नौजवान गुलाब भील जो वण में फाहु खाधल लाश हथ आयो। ॿिए पासे फोती नौजवान जे भाउ डूंगरो भील ॿुधायो त गुज़िरियल 2 ॾींहनि खां घर में खाइण लाइ कुझु बि न हो, जंहिं सबबि भाउ ख़ुदकशी कई आहे। बांधी में भाउ हथां भाउ क़तल। ॻोठ अलीबख्श जमाली में राति देर सां घर ॿाहिरां सुतल नौजवान आरिफ जमाली खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। मक़तूल जी ज़ाल ज़रीना बिरोही ऐं मक़तूल जी माउ साहिबा ॿुधायो त प्लाट जे मसइले तां नादर पंहिंजी मासात अकरम सां गॾिजी घर ॿाहिरां सुतल आरिफ जमाली खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। कंबर में अवामी तहरीक ऐं STP पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते अवामी तहरीक जे अॻवाननि कामरेड ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, महबूब रुख, जमाल चांडियो, कामरेड अयाज़ बुरड़ो, कामरेड शौकत चांडियो, सिकंदर सनम झुंडेर ऐं STP जे अला बख्श जागीराणी, ज़ाकिर जागीराणी, इब्राहिम जागीराणी, अरबाब जोयो ऐं ॿियनि चयो त सिंध जे पाणी ते धाड़ो हणी सिंध जे ज़रख़ेज़ ज़मीननि खे बंजर बणायो पियो वञे। हिन वक़्त ताईं सारियल फसल जे ॿिज जी पोखी बि न थी सघी आहे। हारी आबादगारनि जो गुज़र सफ़र ज़राए ते आहे। सिंध खे मुआशी तौर कमज़ोर करण सां पाकिस्तान कमज़ोर थींदो। सिंध में पाणी न हुअण करे इंसान ऐं हैवाननि जो जीअण मुश्किल थी पियो आहे। जेकॾहिं पाणी न मिलियो त सिंध में ॾुकार जहिड़ी सूरतहाल पैदा थी वेंदी। हुननि वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कयो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। सिंध में कालरा जी बीमारी तेज़ी सां पखिड़िजी रही आहे, जॾहिं त सिहत जे आलमी इदारे ख़बरदार कंदे चयो आहे त कालरा जी बीमारी सिंध मां ॿियनि मुल्कनि ताईं पखिड़िजी सघे थी। केसनि जा सभ खां वधीक मुतासिर ज़िला कराची शहर में आहिनि ऐं हिकु सनअती मर्कज़ हुजण सां गॾोगॾु उते हवाई अॾो ऐं बंदरगाह बि आहिनि, जंहिं सबबि उतां वायरस वधीक पखिड़िजण जो ख़तरो मौजूदु आहे। WHO मूजिबि फ़िलहाल असां वटि बीमारी सरहद पार पखिड़िजण जो को सबूत मौजूदु न आहे, पर इम्कानी आलमी पखेड़ जो ख़तरो मौजूदु आहे। उन करे पाकिस्तान वटि सरहदनि ते चुरपुर सां गॾोगॾु वॾियूं ज़मीनी सरहदूं आहिनि ऐं कराची समेत केतिरा ई वॾा शहरी मर्कज़ आहिनि। एडवाइज़री में चयो वियो आहे त बलूचिस्तान में हद खां वधीक निगरानी सां गॾोगॾु पीअण जे साफ़ पाणी ऐं सिहत जे सहूलियतुनि ताईं पहुच महदूद आहे ऐं मुतासिर इलाइक़ा अफ़गानिस्तान ऐं ईरान सां सरहद पार खां चुरपुर कंदड़ इलाइक़नि जे वेझो आहिनि। खानपुर जे कचे वारे इलाइक़े में जतोई ऐं जाफ़री बिरादरी में चौपाए माल जी फुर तां झेड़ो थी पियो। हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ ऐं पुट समेत 3 ॼणा थॾे ते क़तल थी विया। ॻोठ सन्हड़ो जतोई में थियल जतोई ऐं जाफ़री बिरादरी जे 2 धुरियुनि वारे झेड़े में हबीब जाफ़री ऐं संसु पुट मंसूर जाफ़री क़तल थी विया, जॾहिं त जतोई धुर जो करम अली जतोई पिणु क़तल थी वियो। वाक़िबाद इलाइक़े में ॾहकाव पखिड़िजी वियो। कश्मीर पुलिस घोटकी जे इलाइक़े रावंती कचे में कार्रवाई कंदे हफ़्तो अॻु अगवा थियल 5 ॼणनि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे, जॾहिं त पुलिस चयो आहे त मुक़ाबले दौरान जवाबदार मगविन खे छॾे फरार थी विया। मगविन अब्दुल हमीद, शाहिद अली, फज़ुर रहमान, मोहम्मद किफ़ायत, शेर ज़मा खे बाज़ियाब करायो आहे। यादि रहे त ॾोहारियुनि मगविन जी आज़ादी लाइ 6 करोड़ रुपया भुंग पिणु तलब कई हुई। कारूंझर जबल खे बचाइण लाइ सोशल मीडिया ते मुहिम हलाई वई, जेका मुहिम टॉप ट्रेंड बणिजी वई।
क्रिकेटर शाहनवाज़ ॾाहिणी ट्वीट कयो त कारूंझर खे वर्ल्ड हेरिटेज साइट जो दर्जो ॾिनो वञे। उहा असांजी सकाफ़त आहे जंहिंजो बचाव थियणु घुर्जे। सलीम समेजे लिखियो त कारूंझर सिंध जे मथे जो झूमर आहे, कारूंझर जी कटाई बंद कई वञे। मोल राजपूत लिखियो त कारूंझर जबल पंहिंजे पर में हिकु तारीख़ आहे, मज़हबी माग ऐं अमन जी प्रचार कंदड़ जायूं आहिनि। अक्सा कींजर जमाली लिखियो त असांजे बचाव लाइ ख़ूबसूरत जबलनि खे बचायो वञे। प्यारे शवाणी चयो त कारूंझर खां वठी कराची ताईं असांजी हुकूमत आहे, पोइ बि केरु आहे जेको कारूंझर खे कटे विकिणे वञाए पियो। लेखक नूर अहमद जंजीअ लिखियो त असांजे ताक़तवर कारूंझर खे हथ न लॻायो। इम्तियाज़ धाराणी लिखियो त कारूंझर रुॻो क़ीमती जबल न पर जानवर पखियुनि जी आमाज गाह बि आहे। परम आनंद चयो त असां वटि कुझु क़ीमती शयूं बचियूं आहिनि, कारूंझर उन्हनि मां हिकु आहे। दयाल सेराई लिखियो कारूंझर दुनिया जो क़दीम तरीन पत्थर आहे, ख़ूबसूरत पहाड़ जंहिंजा नज़ारा ॾिसण वटि आहिनि। हिते समय मंदर आहिनि ऐं ॿियनि मज़हबनि जा बि क़दीम आसार आहिनि। राहुल राठौड़ लिखियो त 5 लख माण्हुनि संदन माल ज़रायत ऐं झंगली जीव जो गुज़ारो रुॻो पाणी ते आहे, उन जो ज़रियो कारूंझर आहे। सैफ़ समेजे लिखियो उहा आगाही मुहिम आहे। मूंखे ख़ुशी थी त शाहनवाज़ ॾाहिणी पंहिंजी फितरत जे बचाव लाइ सरगर्म आहे। उमेद त असांजा आर्टिस्ट शख़्सियतूं रांदीगर कारूंझर बचाइण लाइ अॻिते ईंदा। रहमत तुनीअ लिखियो कारूंझर ते तारीख़ी माग सिंध हुकूमत पारां गैर क़ानूनी तौर तबाह कया पिया वञनि, छा उन्हनि खे रोके सघिजे थो, उन खां अॻु जो देर थी वञे। अहमद आदिल लिखियो कारूंझर सिंध जो सकाफ़ती ऐं तारीख़ी माग आहे। असां उनजी गैर क़ानूनी कटाई ऐं तारीख़ी जबल विकिणण जी मज़म्मत करियूं था। उहो असांखे बहादुर रूपले कोहली जी यादि ॾियारे थो। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर।